मोरो ख़बर शामिल कजे थी। सिंधी इल्ताफ़ सुमरो की रिपोर्ट मुताबिक़ काज़ी अहमद वेझो रंग महल शादी हाल भरिसां क़ौमी शाहरा ते मोरो खां हैदराबाद ऐं काज़ी अहमद खां मोरो ॾांहुं वेंदड़ मुख्य शाहरा ते नेशनल हाईवे अथॉरिटी पारां टूल प्लाज़ा लॻाइण वारो हंधि तब्दील। काज़ी अहमद जे सियासी समाजी ऐं अवामी ख़दशनि बाबति चेयरमैन टाउन कमेटी काज़ी अहमद सरदार ज़ादा जाम चंगेज़ खान उन्नड़ नेशनल हाईवेज़ ते अथॉरिटी ताहिर सिद्दीकी डायरेक्टर NHA ऐं नदीम सिद्धू सुप्रीडेंट नेशनल हाईवे अथॉरिटी के तलब करे काज़ी अहमद लॻ नेशनल हाईवेज़ पारां लॻंदड़ टूल प्लाज़ा बाबति तफ़सीली ॼाण वरिती। उन दौरान नेशनल हाईवे अथॉरिटी जे ज़िम्मेवार अथॉरिटी को यकीन ॾियारियो त मज़कूरा टूल टैक्स ते मक़ामी रहवासियुनि काज़ी अहमद वासियुनि खे टैक्स न वरितो वेंदो। अहिड़ो नोटिफिकेशन पिणु जारी कयो वेंदो जॾहिं त रंग महल शादी हाल भरिसां लॻंदड़ टूल प्लाज़ा जो हंधि तब्दील करे झलो मस्जिद वटि लॻायो वेंदो। उन दौरान सरदार ज़ादा जाम चंगेज़ खान उन्नड़ नेशनल हाईवे अथॉरिटी जे अख़्तियारनि खां काज़ी अहमद नाज़बाग ॾांहुं वेंदड़ बंदि थियल कट खे पिणु खोलण जो चयो वियो, जंहिं ते उहो तइ थियो त मज़कूरा बंदि थियल कट खोलियो वेंदो।